हाँ मां ॿुधाईं थो हलां त असांजे तालके रोड़ीअ जी मां ॻाल्हि कंदुसि त प्राइमरी साइड जूं तक़रीबन 70 खां 80% बिल्डिंगूं मुतासिर आहिनि ऐं कम जूं ई न आहिनि। हाणे थोरा थका ॿ चारि स्कूल मुंहिंजे ख़्याल में ठहनि था पर उहे असांजे उन जा न आहिनि, कंहिं बि असांजे हिन ते तालके रोड़ीअ जो पूराव कोन कंदा। जिते तक़रीबन 90% स्कूलनि खे चौधीवारियूं कोन्हनि, वॉशरूम्स कोन्हे, सहूलतूं त मां सम्झां थो त बिल्कुलु जेको आहे सो वञी ख्वाब थी वियूं आहिनि। तक़रीबन केतिरनि ई हंधनि तां हर आए ॾींहुं को न को कंहिं न कंहिं बिल्डिंग में नुक़सान जो जेको आहे सो असां ताईं मैसेज ईंदो आहे त हुते बिल्डिंग जो चापड़ किरिया, हुते हीअ शइ थी, हुते किथे नुक़सानु ॿारनि जो थियो। सो बहरहाल मूंखे नथो लॻे त असां जेको आहे मौजूदा दौर जे तालीमी सिस्टम सां असांजो तालको रोड़ी गॾु हलंदो हिन कंडीशन में जेसीं ताईं असांजे तालीमी सिस्टम ॾे ध्यानु नथो ॾिनो वञे। हिते सिस्टम त मूंखे नथो लॻे को बि कोन्हे को असांजे स्कूलनि में को असांजे ऑफिसर साहिबान जो सही नमूने को ध्यानु आहे त किथे कहिड़ा उस्ताद ॾियणा आहिनि, किथे केतिरा उस्ताद ॾियणा आहिनि, किथां जी इनरोलमेंट केतिरी आहे। हिते उहो ई जेको आहे सो पंहिंजो सिफ़ारिशी कल्चर लागू आहे, जंहिंखे जिते वणे थो उहो उते पंहिंजी ट्रांसफ़र कराए थो उस्ताद। छो त असां वटि घणो तणूं जेके इहे ट्रांसफ़र अॼुकल्ह थियनि थियूं उहे पैसनि जे थ्रू थींदियूं आहिनि। जेको पैसा ॾींदो उनखे सहूलियत मिलंदी, बाक़ी स्कूल उहे अलाह जे आसिरे पोइ भले उहे बंदि थी वञनि, ख़ाली हुजनि या उते ज़रूरत हुजे। सो बहरहाल जेसीं ताईं सुठी एडमिनिस्ट्रेशन लागू न थींदी, गवर्नमेंट ध्यानु न ॾींदी, असांजे तालके रोड़ी मौजूदा कंडीशन जे दौर सां न हली सघंदो तालीमी हवाले सां।